हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ो, चओ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। दीनी जमीयत ताक़तया नेक नसीब क़ियादतया, दीनी जमीयत ताक़तया नेक नसीब क़ियादतया, जैते हथ अल्लाह जो अहिड़ी पांजी जमाअतया, दीनी जमीयत ताक़तया आलिम फाज़िल रहनुमा, जंहिंमें बुज़ुर्ग अणगणिया, सच्चा क़ाइद सर बसर सचन माण्हुनि खे वया, कहिड़ी वेही तोर कजे सचन तां सिर तोर कजे, शिरक कुफ़्र ऐं बिदअत खां जिन कई जाम बग़ावतया, दीनी जमीयत ताक़तया नेक नसीब क़ियादतया, जंहिंते हथ अल्लाह जो अहिड़ी पांजी जमाअतया, दीनी जमीयत ताक़तया। ज़ुल्म सितम जे राह में बणदी ही दीवार, हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार, हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार, दीनी छाम जमीयत ते पूरी प्यारी शरीयत ते हासिल पंहिंजे जमाअत खे हाथीअ जी का हिदायत, दीनी जमीयत ताक़तया पूरे पाकिस्तान में अहिड़ी नबी तंज़ीम हर पासे खां हक़ जी हीअ कंदी ताज़ीम, थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिटीअ मां बंदो, माण्हूअ खे हिते रखणी बसि नियत साफ़ निहायत, दीनी जमीयत ताक़तया इंशा अल्लाह मुल्क में आणींदी शरई निज़ाम, पंहिंजे जमीयत खे वञल क़ादिर जो आहे कलाम, अमन अमान शरीयत में सच रफ़ीक़ हक़ीक़त में, हिन में शामिल खोड़नि खे बख़्शी रब विलायत, दीनी जमीयत ताक़तया नेक नसीब क़ियादतया, जंहिंते हथ अल्लाह जो अहिड़ी पांजी जमाअतया, दीनी जमीयत ताक़तया।